अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोअज़्ज़िज़ हाज़रीन ऐं असांजा नाज़रीन जेके धरती टीवी ऑफिशियल ते यूट्यूब ते असांखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि सभिनी खे सोराब सूमर जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। ऐं असां सां लाफ्टर हाउस शो जे लाइ ताउन कयो आहे अमरेली स्टील ठाहिण वारनि जिन जो चवणु आहे आपकी तरह सॉलिड ऐं GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। होटल में त पहिरियां मामू हुयो, हे चाचो कॾहिं अची वियो हुते? अच्छा हे हो वॾो सयाह हुआ न जेको इब्ने बतूता, पूरी दुनिया जो सैर करे करे हाणे होटल ते खोलियो ते अची त मुअज़्ज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन अॼु जेके असां वटि गेस्ट आहिनि तमामु ज़बरदस्त, जीअं हर हफ़्ते हूंदा आहिनि तमामु प्यारा प्यारा महिमान असां घुराईंदा आहियूं लाफ्टर हाउस शो में, उन्हनि सां थींदी आहे चिट चेट। त अॼु जेके असां वटि गेस्ट आहिनि तमामु ज़बरदस्त गेस्ट, सभ खां पहिरियां जेको मुंहिंजो महिमान आहे लाफ्टर हाउस शो में, वरी छा थियो? होटल में पानो घिरी आवा बाबा चांहि ठाहे पीआरे थो सभिनी खे, हिन वरितो आहे होटल। हाणे ख़्यालु कजांइ बा ईअं न त वरी इहो कुआ मार दवा चांहि में विझी छॾे तूं वरी। मां अहिड़ा माण्हू ॾिठा, अक्सर कोयटा वञणु थियो असांजो, उते ॾिठो त साइकिल जेका चाइना जी साइकिल हलाईंदा आहिनि अक्सर उते माण्हू, उहा सर्विस स्टेशन ते वठी पाण खणी पिया वञनि सर्विस कराइण जे लाइ। मां चयो आहे अॼु ट्रक वरी कोने सां पिया धोइनि बीठा। जॾहिं हिकिड़ी शइ ठाही आहे उन्हनि बाबा त हितो लाहियो चांहि, पोइ बि कुपी तां भरे थो बीठो। महिमान अचंदा ज़बरदस्त अॼु असां वटि, हुननि खे चांहि बि पीआरणी आहे ज़बरदस्त क़िस्म सां, ऐं तव्हां भरपूर नमूने सां हुनजो इस्तक़बाल बि कंदव। असां वटि शोबिज़ इंडस्ट्री में या फिल्म इंडस्ट्री में सम्राट फैमिली जो हिकिड़ो अहम उन्हनि जो कमु रहियो आहे कोरियोग्राफी जो, जेको असां वटि पाकिस्तान में ख़ासि करे सम्राट फैमिली आहे। ऐं जी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे शाकिर सम्राट। मां त ईअं सोचियो त हिन म्यूज़िक ते डांस ई कंदो ईंदो, उहो बि फ़न जो मुज़ाहिरो हुननि खां कराईंदासीं हिते, असांजा ॿिया बि दोस्त ईंदा उन्हनि खे सेखारींदो बि डांस। त हाणे वरी जेका असां वटि ॿी गेस्ट आहे, ॾाढी सुठी मॉडल आहे, तमामु सुठी होस्ट बि आहे, ऐं जी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे सोहा नदीम। सोहा नदीम अची वई आहे। हाणे असां वटि जेका ॿी सिंगर आहे, पहिरियां बि उहे अची चुकियूं आहिनि असांजे लाफ्टर हाउस शो में, पर उन शो में वरी ॿिया बि गेस्ट हुया घणा, त उन्हनि खे थोरो टाइम न मिली सघियो, हिन करे असां उन्हनि खे चयोसीं तव्हांखे नेक्स्ट शो में ज़रूरु घुराईंदासीं। त अॼु असां उन्हनि खे हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे लाफ्टर हाउस शो में दावत ॾिनी आहे। तमामु बहितरीनु सिंगर आहे, नई टीह जी, अवां जी भरपूर ताड़ियुनि में अनीना फिदा। वॾी महिरबानी, तव्हां अची वियो ॿीहर बि असांजी दावत ते। ऐं असां वटि शाकिर सम्राट साहिबु आयल आहे साईं, तमामु ज़बरदस्त कोरियोग्राफर आहिनि, डांस डायरेक्टर आहिनि माशाल्लाह। त छा मसरूफ़ियात आहिनि साईं अॼुकल्ह? साईं थैंक यू वेरी मच, फर्स्ट टाइम तव्हां मूंखे हिते मदू कयो आहे, थैंक यू वेरी मच। मां साईं हिकिड़ी अकेडमी रन करे रहियो आहियां जेकी सम्राट आर्ट अकेडमी नाले सां आहे, उहा रजिस्टर्ड अल्हम्दुलिल्लाह ICCP में, ऐं असां हुन में डिफरेंट जेके काइंड्स ऑफ आर्ट आहिनि लाइक म्यूज़िक, थिएटर, डांसिस, इंस्ट्रूमेंट्स, योगा, फिज़िकली फिटनेस, उनखे सेखारींदा आहियूं। मां हुन में बीइंग CEO पंहिंजी ख़िदमत ॾेई रहियो आहियां। हुनमें असां जेको सिंध जो एक्चुअल रंग आहे पंहिंजो सिंध जो, जंहिंमें सिंधी शाह अब्दुल लतीफ़ साईं जी जेकी स्टोरीज़ आहिनि, फोकलोर स्टोरीज़ आहिनि, मुंहिंजे दड़ जी जेकी ॻाल्हियूं आहिनि, उनखे असां बाक़ाइदे सेखारींदा बि आहियूं। ऐं असांजी जेकी टीम आहे उहा रिप्रेज़ेंट कंदी आहे सॼी दुनिया में एज़ लाइक ग्लोबल विलेज दुबई ऐं कैनेडा में असां कुझु अहिड़ी डिफरेंट शयूं कंदा आहियूं। अच्छा, माना हुन अकेडमी में डांस सेखारींदा? डांस, म्यूज़िक, ॻाइणु, सिंगिंग, इंस्ट्रूमेंट्स, योगा, सिंगिंग अलॻि? जी अलॻि अलॻि, मतिलबु ॻाइणु अलॻि अलॻि, सिंगिंग जी ॻाल्हि निकिती त असां वटि सिंगर बि आहे अनीना फिदा साहिबा, तमामु बहितरीनु सिंगर आहिनि। ऐं नओं गानो अव्हां जो को अचे पियो सांवरा, माशाल्लाह अदा तव्हां ते मां ठाहियो सम्झो, मूं ते ठाहियो अथव अदा सभिनि सांवरनि जे नाले। वाह वाह। त उहो गानो तव्हां ऑडियो तव्हां हुनजी हिते कराई आहे पाकिस्तान मां, वीडियो वरी अमेरिका मां कराई? जी अदा, मां उहो कोलेबोरेशन कई यूनिवर्सिटी ऑफ टोलीडो ओहायो मां, स्टेट ऑफ अमेरिका जी,
ऐं उते वञी करे मां हितां स्टार्टिंग में त हुतां कचहरी वचेरी थी ॻाल्हियूं ॿोलियूं जी, जी, जी। पोइ हुननि असांखे थोरी रज़ामंदी ॾेखारी त पोइ हुते मां वियसि ऐं माशाल्लाह सां ज़बरदस्त करे आयासीं ज़बरदस्त ज़बरदस्त वीडियो ज़बरदस्त इहो कॾहिं मंज़र आम ते ईंदो जो असांजी नाज़रीन ॾिसी सघंदा इहो गानो इंशाल्लाह जल्दी इंशाल्लाह 2-3 महीना छो जो ऑफिशियली उन्हनि खे पूरो उते बि लॉन्च कंदा उहो उन खां पोइ वरी असांखे ॾींदा छो जो उन यूनिवर्सिटी जो उहो एज़ अ हिकिड़ो प्रोजेक्ट खयों अथनि ऐं उतां जे स्टूडेंट्स मूंखे ॾाढी हेल्प कई ऐं तमामु ज़बरदस्त मूंखे मोट बि उतां जे माण्हुनि ॾिनी सिंधी म्यूज़िक खे जीअं मां तव्हांखे ख़बर आहे की हमेशह प्रमोट करण जे लाइ मुंहिंजो सॼो तन धन ऐं मन जेको आहे सो सिंधी म्यूज़िक जे लाइ ई मां सम्झो डेडिकेट थी आहियां पंहिंजे पाण खे कयो सो मां ज़बरदस्त अच्छा सोहा नदीम हमारे साथ हैं माशाल्लाह सोहा नदीम मैं तो बोल रहा हूँ आपको अनुष्का शर्मा बोलूँ कि वो अच्छा रहेगा थोड़ा लुक लग रहा है ऐसे नहीं अनुष्का शर्मा थी लगे माँ धोनी थियण जे चक्कर में आतो आप माशाल्लाह मॉडलिंग भी करती हैं जी, और जी। होस्टिंग भी करती हैं जी, जी। होस्टिंग कहाँ पर होस्टिंग मैंने वैसे अकेडमी की ओपनिंग पे करी थी अच्छा अच्छा और वैसे भी ऑन एंड ऑफ चलती रहती है अच्छा फिर इंस्टाग्राम मॉडल हूँ तो वहाँ पर होती हूँ इंस्टाग्राम मॉडल या इंस्टाग्राम मतलब इंस्टाग्राम मॉडल एज इन के वहाँ पे जो कपड़े होते हैं हाँ, हाँ। वहाँ पे जो आते जो फेसबुक पर भी होते हैं पर मोस्टली अब जो ब्रांड्स हैं Brand- हाँ उसकी मॉडलिंग करती हूँ उनकी माशाल्लाह। मॉडलिंग करती हूँ जबरदस्त है यानी खुद ही कपड़े पहन कर वो मॉडलिंग करती है इंस्टाग्राम पे ब्रांड्स की ब्रांड्स के जी वो ब्रांड्स के कपड़े फिर आप घर लेके जाती हैं या सिर्फ उनको दे देते कुछ दे देते हैं कुछ नहीं देते हैं कुछ नहीं देते जो देते हैं मैं ले आती हूँ माशाल्लाह माशाल्लाह शाकिर सम्राट साहब इहो रक़्स जी जेका तरबियत आहे तव्हां किथां वरिती कंहिंखां वरिती साईं मां सम्राट घराणे मां आहियां मुंहिंजो बिलोंग्स कंदो आहियां पप्पू सम्राट हिकिड़ो पप्पू ॿुधंदा सम्राट चाचो आहे मुंहिंजो ऐं पप्पू सम्राट जो वॾो भाउ खानू सम्राट साहिबु आहे प्लस वरी मास्टर अज़ीज़ सम्राट जेके सिंधी फिल्मूं जेतिरी बि थियूं पंहिंजियूं उन सभिनीनि जी कोरियोग्राफी मास्टर अज़ीज़ सम्राट ॾी पोइ वरी मास्टर जेको आशिक़ हुसैन सम्राट साहिबु जेको मैडम नूरजहां जो बि उस्तादु हो सबिया ख़ानम जो बि उस्तादु हो असांजी लेगेसी हिंदुस्तान मां हली रही आहे सम्राट ख़ानदान जेको आहे सम्राट उतां जी जो जी आहे। हिंदुस्तान जो असां पोइ वरी सम्राट जो मानी आहे बादशाह किंग त ॾाढा साईं खे हिंदुस्तान में जॾहिं कॉम्पिटिशन थियो त 3 मुक़ाबला थिया हिकिड़ो थियो युद्ध जो त जंहिंजो अशोका सम्राट थियो जंहिं शाहरुख खान फिल्म बि फिल्म बि ठाही। कई अशोका अशोका दी युद्ध ग्रेट। सम्राट अशोका दी ग्रेट पोइ वरी हिकिड़ो थियो हो सिंगिंग जो हुनमें तानसेन साहब खे मिलियो सम्राट पोइ हिकिड़ो रक़्स जो थियो हो नृत्य जो हुनमें मुंहिंजो दादो साईं मास्टर आशिक़ हुसैन सम्राट साहिबु हुनमें सम्राट थियो वरी असांजी लेगेसी खे कंटिन्यू करे रहिया आहियूं पोइ फिल्म इंडस्ट्री में बि रहिया हाणे मां थोरो फिल्म इंडस्ट्री खां डिफरेंट एरियाज़ में मतिलबु त मां यूनिवर्सिटी में टीचर रहियो आहियां या स्कूल्स में हींअर बि करंटली मां PSCC वग़ैरह में टीचर आहियां अच्छा ज़बरदस्त अनीना फिदा साहिबा तव्हांजी जेका इहो नओं अचे थो गानो सांवरा हुनजी शाइरी कंहिं लिखी आहे अदा उहो असांजो वहीद विरागी भाउ आहे जेको सऊदी अरब में आहे वहीद हुन- विरागी आहे? वहीद विरागी उहो सऊदीअ में वेठो आहे पाण ई विरागी वठी वियो पाण विराग में अची वियो। विराग में अची वियो उन्हनि खां असां लिखराई ऐं तमामु ज़बरदस्त लिखण वारा आहिनि ऐं तमामु माना ईअं चओ की घणा पुराणा आहिनि लिखण वारा घणा पुराणा 500-600 साल थी विया अथनि तक़रीबन अलाए एतिरो मतिलबु डायनासोर जेतिरी लाइफ हुई अच्छा सो अदा जो शाइरी जेकी आहे सो वॾनि ॻाई आहे जीअं हुमैरा चन आहे मास्टर मंज़ूर आहे मंज़ूर सखीराणी आहे उन्हनि ॻाई आहे त उनजे करे पोइ मां उन्हनि खे चयो ठीकु आहे बिस्मिल्लाह था कयूं पोइ जॾहिं उहो ठही आयो जॾहिं असां उन्हनि खे ऑडियो वग़ैरह ठहिराई म्यूज़िक जेको आहे सो नालो अथसि वसीम अब्बास वसीम अब्बास हितां जो कंपोज़र आहे जी अच्छा सो नई कंपोज़िशन आहे या काई कापी आहे धुन न कंपोज़िशन सफ़ा न्यू आहे असां कॉपी कोई खणंदा न आहियूं पहिरियां बि जेको तव्हां हिकिड़ो कलाम ॿुधायो अची चयो लोक चोरे चरियो रे चरियो जी जी इहा बि नई कंपोज़िशन इहा बि नई कंपोज़िशन माशाल्लाह सुठी ॻाल्हि छा था सम्झो नई कंपोज़िशन हिट थिए थी अदा माशाल्लाह सां हुनजो त ज़बरदस्त असांखे मोट त मिली तमामु ज़बरदस्त ऐं हे वरी सॉन्ग जेको आहे सो क्लासिकल बेस्ड आहे मां खणंदी राग बेस्ड आहियां अच्छा अच्छा त के जेके क्लासिकल म्यूज़िक आहे असांजो सो लोक फोक ऐं सूफ़ी म्यूज़िक उनखे असां ज़्यादा खणी हलूं छो जो ॻाइण वारा जेके टरड़ा ॻाइण वारा त घणा आहिनि थोरो सीरियस ॻाइण वारा घटि आहिनि त मां चयो पंहिंजे ज़बरदस्त। कैटेगरीअ खे सीरियस में रखिजे ऐं इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते रखी वञे त टरड़ा ॻाइण वारा मां न चयो आहे मां चयो पाण सिंगर ई चए इल्ज़ाम चोथे जी तक़रीबन मूं ते इल्ज़ाम ईंदो आहे हरू त ईअं चवंदो थिए थो बहरहाल आहिनि कुझु सिंगर वरी उन्हनि खे माण्हू पसंदि बि कनि था हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पसंदि आहे
सोरा भाई हीअं चओ की जेको तव्हां आवाम खे ॾींदा आहियो आवाम उहो वठंदी आहे। असांजी आवाम ॾाढी वीचारी मासूमड़ी मासूम अबो जे वेठो न आहे न अबो ॾिसो त इहो सभिनि खां वॾो त असां वटि इहो विक्टम आहे। हा सो असांजी जीअं भेड़ चाल सो इन शइ खे मटाइणो आहे। थोरो चेंज असांजे- ॾियणो आहे। हा वरी हिनखे छा ख़ुदि माइन जो फ़ैसिलो त मूंखे घुराई वकील खे छो घुरायो? वकील कर I don't understand. ऐं असां वटि शाकिर सम्राट साहिबु आहिनि त साईं रक़्स में चवंदा आहिनि त इहे ख़बर न पवंदी आहे माण्हू जॾहिं डांस कंदो आहे हथ पेर काॾे था वञनि या हिकिड़ो इहो वजदानी कैफ़ियत तारी थी वेंदी आहे। छा वाक़ई सही आहे इहो? त डिपेंड करे थो तव्हां कहिड़ी फॉर्म में आहियो। हिकिड़ो रक़्स आहे जेको रक़्स बिस्मिल आहे जंहिंखे माण्हू इबादत जे तौर ते कंदा आहिनि, जंहिंजो आइकन असां वटि मौलाना रूम शाशम सबरेज़ टर्किश उनजी शाइरी ते हिकिड़ो रक़्स उते शाइरी ते, पर अञा बि जॾहिं असां उते विज़िट कयो त आयत क़ुर जी आयत माण्हू पढ़ंदा आहिनि जी जी ऐं बावज़ू माण्हू हूंदा आहिनि। अची हुन ते हिकिड़ो माण्हू विच में बीहंदो आहे जो क़ुर जी तिलावत परफॉर्म कंदो आहे, वरी हू रक़्स कंदा आहिनि। ऐं जो जेको जेकी हुनजो वजह जेको रक़्स आहे उहो छा आहे त तव्हां कॾहिं ॾिठो हूंदो न जी इहा पोज़ीशन आहे, हिकिड़ी इहा पोज़ीशन आहे, वरी हिकिड़ी ईअं आहे। इन जो मक़सदु छा आहे? गोल फिरंदा आहिनि। हा, इन जो मक़सदु छा आहे त इहो जेको तव्हांजो कनेक्शन आहे त तव्हांजो ख़ुदा सां कनेक्शन आहे विद योर गॉड, ऐं हीअ वरी जेको कनेक्शन आहे तव्हांजो ऑडियंस सां, त वठिणो कीअं आहे वरी तक़सीम कीअं करिणो आहे। पर इन सॼे अमल में तव्हांजी जेकी पर्सनैलिटी आहे उहा डाउन त रहे त तव्हां आजिज़ी में रहो, त तव्हां वठो बि ॾियो बि पर आजिज़ी में। इन अमल में तव्हां घुमंदा रहो, सॼी दुनिया तव्हां सां घुमंदी रहंदी। क्या बात है। इन खे रक़्स चइबो आहे। वाक़ई इहो सही आहे। इन ॻाल्हि में माना हक़ीक़त आहे त वाक़ई माण्हू गुम थी वेंदो आहे रक़्स में। विजदानी कैफ़ियत आहे, वजदानी कैफ़ियत बिल्कुल बाकायदे। सोहा नदीम आपका कोई है इस तरफ रुझान डांस की तरफ? और मेरे सर हैं ये। मतलब आप जो उनके डांस सीखती हैं? जी जी, मैं इनसे डांस भी सीखती हूँ क्या और मैं इनकी एकेडमी का भी पार्ट हूँ अल्हम्दुलिल्लाह। क्लासिकल डांस करती हैं या ब्रेक डांस करती हैं? क्लासिकल डांस जो ये सिखाते हैं। अच्छा क्लासिकल जी, पॉप डांस है, क्लासिकल डांस है। उसकी भी अपनी एक तारीख है पूरी। बिल्कुल बिल्कुल सही बिल्कुल। कितना शुरू थी या क्लासिकल? साईं तव्हां जॾहिं ॾिसंदव त पाण वटि जीअं सिंध में आर्यन्स आया ऐं दरावड़ी क़ौम हुई, असल में हीअ आहे ख़ुदाउनि जो कमु आहे, हीअ माण्हुनि जो कमु न आहे। माण्हुनि जा ख़ुदा कंदा हुआ हिन कम खे। त सन्यासी जेका लोग हुआ उहे पंहिंजी ज़िंदगी ज़रूरियाती ज़िंदगी में जेकी रूटीन वर्क हो उहे कुझु पोज़ीशन्स कंदा हुआ जेके अॼु असां योग या योगा चवंदा आहियूं। त जेका पोज़ीशन्स आहिनि, आसन जेके चइबो आहे, मेडिटेशन जंहिंखे चइबो आहे, उहो पर उनखे छा कयो त जेतिरी बि इन्हनि जूं मूर्तियूं आहिनि, स्ट्रक्चर्स आहिनि, उन स्ट्रक्चर्स खे इन्हनि टेम्पो में कयो, रिथमेटिक कयो। सपोज़ हिकिड़ो ईअं बीठो आहे कृष्ण आहे, वरी हिकिड़ो ईअं बीठो आहे त शिव आहे, वरी हिकिड़ी ईअं बीठी आहे त राधा आहे। इनखे टेम्पो रिथमेटिक कयो। जंहिंसां म्यूज़िक वारा अगरि ठेको लॻाईंदा नादिन दिन तीन ताल जो, त पोइ इहो ले में थी वेंदो। 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 त इहो छा आहे? पोज़ीशन्स आहिनि उन्हनि जी मूर्तियूं जी, स्ट्रक्चर जी, पर तव्हांखे डांस लॻे पियो, छाकाणि रिथमेटिक थी वियो आहे। त इनखे कथक जो मतिलबु आहे कथा, यानी स्टोरी। कथा खणंदा कथा स्टोरी। ऐं कथक फॉर्म आहे क्लासिकल डांस जी। ऐं क्लासिकल में 8 फॉर्म्स ॿियूं बि आहिनि, त जीअं कथक, कथाकली, मणिपुरी, कचिपुरी, लस्या, तांडव, समा, इहे 8 फॉर्म्स आहिनि। पर कथक फेमस छाजे करे थियो त हिन में जेको जेंडर आहे उहो मर्दाना घणो आहे। त जीअं तव्हांजी पोज़ीशन तव्हांजी ईअं आहे, या तव्हां ईअं कयो था, या ईअं कयो था, या तव्हां हथ मथे खणी, तव्हांखे उन में मर्दाना सिर्फ़ु घणी नज़र ईंदी। तॾहिं कथक सॼी दुनिया में राइज थी वियो। वाह, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि तव्हां ॿुधाई। जीअं भगत कंवर राम ॻाईंदो बि हुयो ऐं वरी झूमिर बि जेका हणंदो त पूरो माहौल ॼण ईअं मांडाण जी वेंदो हुयो। त रक़्स जी ॻाल्हि निकिती आहे, राग जी ॻाल्हि निकिती आहे, अनीना फिदा असां सां गॾु आहे। त सोचींदासीं त वधीक गहराई में हलिया वेंदासीं जेकॾहिं कथक ते पहुचूं त वरी वॾी कथा आहे इहा। त अनीना फिदा साहिबा खां असां को कलाम ॿुधंदासीं। अवां जी भरपूर तारीफ़ में अनीना फिदा। मैं नाराय मस्ताना, मैं शोक़ रिंदाना, मैं नाराय मस्ताना, मैं नाराय मस्ताना, मैं शोक़ रिंदाना। मैं तशना कहाँ जाऊँ, मैं तशना हो, मैं तशना कहाँ जाऊँ, पी कर भी कहाँ जाना। मैं नाराय मस्ताना, मैं शोक़ रिंदाना, मैं नाराय मस्ताना, मैं शोक़ रिंदाना।
मुझको इस हाल में पहचाना, मैं नाराय मस्ताना, मैं नाराय मस्ताना, मैं शोक रिंदाना, मैं नाराय मस्ताना, मैं शोक रिंदाना। चश्म का दरिया हूँ, किसी याद का सहरा हूँ, किसी चश्म का दरिया हूँ, खुद दूर का जलवा हूँ, खुद दूर का जलवा हूँ, मैं शक्ल का हलवाना, मैं नाराय मस्ताना, मैं नाराय मस्ताना, मैं शोक रिंदाना, मैं नाराय मस्ताना, मैं शोक रिंदाना। मैं तशना कहाँ जाऊँ, मैं तशना कहाँ जाऊँ, पी कर भी कहाँ जाना, मैं नाराय मस्ताना, मैं नाराय मस्ताना, मैं शोक रिंदाना। शोक रिंदाना। मैं तशना कहाँ जाऊँ, मैं तशना कहाँ जाऊँ, पी कर भी कहाँ जाना, मैं नाराय मस्ताना, मैं शोक रिंदाना, 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 मैं शोक रिंदाना, मैं शोक रिंदाना। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे अमरेली स्टील, आपकी तरह सॉलिड ऐं GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। शाकिर सम्राट साहब असां सां गॾु आहिनि। शाकिर सम्राट साहब, तव्हां ॿुधायो, तव्हांजी अकेडमी बि आहे जेका, उन में केतिरा तक़रीबन छोकिरा छोकिरियूं आहिनि जेके तव्हां डांस सिखंदा आहिनि? सर मूं वरी तव्हां सां डिस्कस कयां त हीअ सिर्फ़ु डांस अकेडमी न आहे, इट्स आर्ट अकेडमी। असां उनमें डांस सां गॾु गॾु ॿिया बि, डांस में घटि स्टूडेंट आहिनि पर सिंगिंग में, इंस्ट्रूमेंट्स में आहिनि। कोविड जे छाकाणि असां स्कूल आहियूं ऑब्वियसली, त कोविड जे करे असां SOPs जे तहत ई माण्हू घुराईंदा आहियूं त असांजी क्लास में 6-7 खां घणा माण्हू न हुजनि, सोशल डिस्टेंस क़ाइमु रहे। त उनखां सवाइ माशाल्लाह असांजा 500-600 माण्हू मेंबर थी विया आहिनि। ऐं असांजो डिफेंस में छाकाणि अकेडमी आहे बदर कमर्शियल में, त उन तरह जी ऑडियंस असां वटि ईंदी आहे, लीड क्लास, लीड प्लस इवन। त माण्हू जेका म्यूज़िक सम्झंदा बि आहिनि, पर छाकाणि दुनिया जी कंडीशन अहिड़ी आहे, पर अलहमदुलिल्लाह असां स्टार्ट कई आहे इन ईयर में ऐं काफ़ी सुठी मोड मिली। माण्हुनि जो रुझान आहे मतिलबु इन तरफ़, म्यूज़िक जे तरफ़ ऐं डांस जे तरफ़? जी बिल्कुलु। असल में तव्हां जॾहिं का सुठी प्रोडक्ट ॾींदव त उन में ज़रूरु ईंदा। असां छा कंदा आहियूं, जो असां सां काफ़ी प्रोडक्शन हाउस, काफ़ी TV चैनल्स एसोसिएट आहिनि, त असांजे जेको ॿार बि असांखां सिखंदो, म्यूज़िक सिखंदो, खणी डांस सिखे, खणी हिकु त उहो सुठे टीचर जी निगरानी में रहंदो, सिखंदो, प्लस असां उनखे सर्टिफाइड कंदासीं। उहो सर्टिफिकेट वैल्यूएबल हूंदो त उहो खणी के इदारे खे ॾेखारे, के एम्बेसी खे ॾेखारे, के चैनल खे, के प्रोडक्शन खे, उहो एतिरो त वैलिड हूंदो त उनखे
मोट मिलंदी कमु मिलंदो माण्हू इनकरेज कंदा त इन लाइ माण्हू ईंदा आहिनि छाकाणि असां फैशन जो बि रखियो आहे हुन में प्रोडक्शन हाउस बि हुन में रखियो आहे त माण्हू जीअं मॉडलिंग में वधणु चाहिनि था या ॿिए हंधि किथे पंहिंजो करणु चाहिनि था पंहिंजे पाण खे मुतारिफ़ कराइणु चाहिनि था हुनजे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म तव्हां जी, बिल्कुलु platform हूअं बि असां वटि अकेडमी एतिरियूं आहिनि कोन जी, जिते जी। माण्हू वञी सिखिया वठे का अहिड़ी ॾाढो सुठो तव्हां इहो कमु कयो पिया अनीना फिदा साहिबा तव्हां अमेरिका बि वियो उते असांजे लाइ छा पिया चवनि माण्हू तव्हांजी मुंहिंजे लाइ त पुछियो हूंदो घणो माण्हू तव्हांजी व्यूअरशिप तमामु ज़बरदस्त आहे उते अच्छा, अच्छा। ऐं यकीन कयो जेके असांजा उर्दू ऑडियंस बि आहिनि उते जेके बि तव्हांजा इहो हिकिड़ो प्रोग्राम आहे जेको वर्ल्ड वाइड ॾिठो वेंदो आहे अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। ऐं उर्दू चैनल्स खां अलावा I got scared. छा थियो अभी नहीं बोलना. सुनो नालो मुंहिंजो माण्हू नालो खणे त मुंहिंजो हिरकी ख़तम थी वई अलाए के यादि कयो आहे इहा हिरकी त न आहे हिरकी न आहे आराम पाई आहे इहा सुहिणो माण्हू नालो खणे मुंहिंजो ख़तम थी वेंदी आसिफ वधे थी सुहिणो खणे आधा गामण छा थियो आसिफ छा थियो सुहिणनि माण्हू नालो खयो वाह विवाह न उहो हिरकी त लॻंदी आहे जॾहिं कंहिंजो नालो वठिजे पोइ ख़तम थींदी आहे तुंहिंजो नालो को ॿियो वठे अल्लाह छा थियो हे केरा अल्लाह नओं होटल वारो आयो आहे हे होती मुझे काम बताओ मैं क्या करूं मैं किसको खाऊं लगो ईअं तो अल्लाह सही माशाअल्लाह सोना सोना अनीना फिदा असां वटि आयल आहे ऐं सोहा नदीम ॾाढी सुठी मॉडल आहे होस्ट आहे वाह वाह साईं केरा साईं हिते मुंगेरनि जी रेड़ी हणंदो आहे अरे बाबा शाकिर सम्राट साहब आहे तमामु ज़बरदस्त असांजो कोरियोग्राफर आहे साम्राज साम्राज न बाबा सम्राट सम्राट हा यार वाह 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 साईं इनखे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे हा। हे मां उन जोर में मिलियो सिधो दुकान ते वियो चई यार ॻाल्हि त ॿुधो हे मूंखे बूट ॾिनो थी बूट जी तव्हां चवंदा गारंटी आहे वारंटी आहे सॼो ॾींहुं तव्हां कूड़ ॻाल्हाईंदा दुकानदार चयो आहे ख़ैर त आहे छा थियो आहे ते जेको तोखां बूट वरितो न उहो मस्जिद मां चोरी थी वियो अलाह साईं माफ़ी ॾे सोराब वरी छा कयो करेलनि वारो जेको पोइ रेड़ी वारो हूंदो आहे न उन करेलनि खे पाणी पियो हणे रेड़ी वारो पाणी जो हणेसि पियो हे यको हुनखे ॾिसे पियो ॾिसी 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 चई उस्ताद ॻाल्हि ॿुध जंहिं महिल करेला होश में अचनि न त पोइ 2 किलो ॾिजांइ अलाह माफ़ी ॾे सोराब 3 सालनि खां पोइ साईं वियो हज ते 3 सालनि खां हज तां जीअं मोटी आयो दुकानदार ॾे आयो दुकानदार ॾे आयो चई खोल मुंहिंजो खातो हुन खातो जो खोलियो दुकानदार त हिन सम्झो त पैसा ॾींदो चई त हा साईं ॾियो चई त मुंहिंजो नालो सोराब आहे न अॻियो हाजी लिखी छॾियसि तोबा तोबा अलाह माफ़ी ॾे साईं वरी छा पियो करे नई नई शादी करे ज़ाल सां अची वेठो वेठो त हिन वरी अची चयो सच ॿुधा शादीअ खां अॻु में कोई भला तुंहिंजो बॉय फ्रेंड हुयो त छोकिरी चुप थी वई त हिन वरी चयोसि माना मतिलबु त को बॉय फ्रेंड न आहे न त हुन वरी माईअ चयो चुप त कर ॻणण त ॾे अलाह माफ़ी ॾे अहिड़ा माण्हू इहा ख़बर वरी तव्हांखे हुन घर वञी ॿुधाई हा साईं असां सोहा नदीम सुहा कराची जी तमामु ज़बरदस्त मॉडल आहे वाह। कराची आहे आहे साईं माशाअल्लाह हिननि खां पुछा कर न कहिड़ी क्रीम वणंदा त उहा तूं बि हणो अब्बा माशाअल्लाह अनीना फिदा साहिबा अमेरिका मां आई आहे ताज़ो अनीला फिदा साईं अनीला न बाबा हा। अनीना अनीना फिदा नालो अहिड़ो त कॾहिं असां ते फिदा न थी असां ते फिदा न थी हो अमेरिका छॾे ॾिनो अमेरिका बि हलंदो रहंदो ईंदी रहंदी पंहिंजो आहे मुल्क पंहिंजो आहे बसि पोइ ईंदासीं बाक़ाइदे सॼी टीम ईंदासीं ज़रूरु, ज़रूरु। पैकेज जो न ऐलान कयो न पैकेज आहे बाबा अचो तव्हांजो खुलियल पंहिंजो आहे। ऐलान आहे जन इली खुलियल छा ऐलान। आहे ख़ुदा कसम इन ते महांगाई जो ॿार आहे मूंखे लॻे थो पखी पंहिंजे पीउ खे वठी आयो आहे हेॾे हेॾा हेॾा ॾिस हाणे ॾिसी लॻे थो न शिकारपुर में खटाइण पई आहे वॾो दफ़ो 70 रुपया न 30 रुपया
शाकिर सम्राट साहब असां वटि आयल आहे वाह। त शाकिर सम्राट साहब असांजे मुआशिरे में ख़ासि करे ॾिठो वियो आहे त रक़्स खे मायूब सम्झियो वेंदो आहे ॼण कोई डांस करे त पोइ हुनखे चवंदा आहिनि हे त वरी डांसूं कंदो वठंदो आहे जाते काथे जीअं हे जेको परियां बीठो आहे इहो होटल वारो मोबाइल जी रिंग टोन वॼंदी आहे शुरू थी वेंदो आहे डांस। साईं डांस हिकिड़ी फितरत जी अकासी आहे ऐं ही हर शख़्स में हर फितरत में मौजूदु आहे। रक़्स अहिड़ी शइ आहे जो कोई बि माण्हू किथे बि म्यूज़िक ॾिसंदो या म्यूज़िक न बि हुजे उनजे अंदरि में हिकिड़ी फितरत जी अकासी त आहे। डांस मतिलबु त नृत्य आहे, तव्हां कंहिं शइ जी अकासी था कयो। हाणे तव्हांजे अंदरि में जेकी शयूं आहिनि तव्हांजी फीलिंग्स ऐं जेतिरी बि तव्हांजा इमोशनल शयूं आहिनि तव्हां उनखे एक्सप्रेस कंदा आहियो, इनखे डांस चइबो आहे। असां वटि अलमियो चाहे त असांजे मुआशिरे में हिकु त असां अल्हम्दुलिल्लाह इस्लामिक कंट्री आहियूं, असां वटि मुआशिरे में हिनखे मायूब सम्झियो वेंदो आहे छाकाणि हिन में कुझु फॉर्म्स अहिड़ियूं आहियूं डांस में जेकी वल्गरेशन ॾे वञनि थियूं। इन जे करे न त असांजे मुल्क में ई बाबा बुल्ले शाह बि पैदा थियो, शाह अब्दुल लतीफ़ साईं जंहिं ते एतिरो कमु कयो आहे रक़्स ते। जॾहिं तव्हां शाह साहिब जा कैरेक्टर पढ़ंदव त उनमें काफ़ी तव्हांखे उहा मिलंदा जेका ग़ैर मज़हब आहिनि, जेका ग़ैर उन में आहिनि त संजीदगी में प्लस वरी डांस म्यूज़िक सां। तव्हां सोरठ राय ॾियाज ॿुधो हूंदो त साईं राय ॾियाज म्यूज़िक ते सॾु ॾिनो। वरी लीला चनेसर, लीला वॉज़ अ डांसिंग गर्ल, इवन संभारा वॉज़ अ डांसिंग गर्ल जेकी मौजूदु दौरे मां निकिती हुई संभारा। त असां वटि इहो बि उनसर आहे, पर हाणे छाकाणि ओवरलेप करे वियो आहे उहो उनसर वल्गैरिटी वधी वई आहे। त मां इंडोस कंदुमि ॿियनि माण्हुनि खे बि त रक़्स ज़रूरु कयो, पर उनजी जेकी वहदानियत आहे या जेकी उनजो उनसर आहे सूफ़ीज़म वारो या जी नेचुरल उनखे क़ाइमु रखो। बिल्कुलु ईअं ई आहे जीअं वल्गैरिटी कंहिं बि शइ में अची वञे त उहा ख़राबु लॻंदी आहे। जीअं हाणे मज़ाक में डांस सिखण थो चाहे हा जीअं मज़ाक में अगरि वल्गैरिटी अची वञे या मज़ाक में जेकॾहिं गामू अची वञे त वल्गैरिटी में अची थी वञे शइ। त गामू जेकॾहिं तव्हांखे डांस सेखारे मूंखे यकीन करण ॾाढो शौक़ु आहे। टे को स्टेप सेखारे तव्हां स्टेप सेखारे सुर सैलान सिंगर या हो क्लासिक सिंगार अचो अचो ॾिसूं अचो शाकिर मां साहब तव्हांखे उहो ई सेखारियां थो। अचो ॾिसो अचो मैदान में जीअं माना साईं कंदो वञे न भला तव्हां ॾिसो तव्हां कॾहिं सिगरेट पी उछलाईंदा आहियो त उनखे कीअं पुसाइबो आहे, कीअं विझाई ओ यो बसि ठीकु आहे, छॾियो छॾियो बसि छॾियो 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 यादि कर, छॾियो इहो यादि कर। हाणे ॿुधो सेवर कीअं लाइबो आहे, राइट साॼे हथ सां लाइबो आहे। ओ यो 1 2 3 स्टार्ट। वाह सर, करंट लग गया। ओ करंट ॾिसो इहो स्टेप एंड डांस आहे। अच्छा बस इहो ई आहे। इन सां गॾु सिगरेट ऐं सेवर इन सां ॿियो बि कुझु हुजे न, अञा टियों बि मिक्सर हुजे। भले हाणो कोई गियर हणो गाॾी जो गियर फास्ट 1 2 3 स्टार्ट। वो गेम अबे ना पोइ पकड़ हलो इहा डांस ई न आहे न, थोरो करे ॾेखारियो न। तो फॉलो करणो आहे तोखे। डांस माना सिगरेट खे विसाइण खे डांस चइबी आहे। मूंखे इहो छो पियो लॻे सभु देखते रहिया टायर पिया खोलनि। तूं पाण टायर खोलियो न ट्रैक्टर तॾहिं तोखे लॻंदो हूंदो ईअं बाबू अच मां सेखारियां डांस हलिया। डांस पिया पंचर सिखनि सिख पंहिंजो तो हे बि ख़बर थी स्कूल छो न पढ़िया। छो मां ॿुधायां हे इन करे न पढ़िया त टीचर चयो त कल्ह स्कूल छो न आहे, चए अम्मा ऐं बाबा विड़ी पिया। चए अम्मा ऐं बाबा जो विड़ी पिया, पोइ तूं छो न आहे? चए हिकिड़ो मुंहिंजो चंपल बाबा वठो, ॿियो अम्मा वठो। सोहा नदीम हमारे साथ हैं माशाल्लाह, बहुत अच्छी मॉडल हैं और होस्ट भी हैं। कितना अरसा हो गया तकरीबन इस फील्ड में आपको आए हुए? मैं बचपन से ही डांस कर रही हूँ और ओ लेवल से मैं थोड़ा ज़्यादा डांस वांस सीख रही हूँ। उससे शाकिर से मिली, अच्छा। फिर उन्होंने हमको थोड़ा सिखाया, नॉलेज दी। और जब भी आप इनसे मिलो वो आपको हमेशा कुछ ना कुछ सिखाते हैं अबाउट डांस, क्योंकि हमें तो नहीं पता ना, हमें नॉलेज नहीं है और ना हमारा इस तरीके का। एक है आप यूथ को सिर्फ पढ़ाई की तरफ ज़्यादा रखते हो कि पहले पढ़ के निकल जाओ फिर उसके बाद करो। बट मैं पढ़ ही रही थी जब मैं सर शाकिर से मिली, फिर इनसे मुझे ज़्यादा हुआ कि नहीं डांस सीखना चाहिए, करना चाहिए, क्योंकि मुझे शौक भी था। फिर पेरेंट्स ने भी सपोर्ट किया। पेरेंट्स में सबसे ज़्यादा सपोर्ट अम्मी ने किया, अबू ने? आई थिंक दोनों ने मुझे इक्वली बहुत सपोर्ट किया, क्योंकि मुझे वो फ्रीडम था अपने पेरेंट्स से जाके बात करने का। अच्छा। तो पहले मैंने अम्मी को बताया, फिर बाबा ने कहा चलो पढ़ रही हो तो कर लो। फिर शौक है तो मतलब आपका हाँ, शौक देखा शौक है तो फिर आपकी बात माना को डांस कर रहा हूं। जो शौक़ु आहे, हिकिड़ो माण्हू खे डॉक्टरीअ जो शौक़ु हूंदो आहे त वॾी नौकिरी मिलंदी, हिननि खे डांस करे पोइ कहिड़ी नौकिरी मिलंदी? न शौक आहे न, शौकिया कनि था, नौकरी तो कंदा, वो पढ़ाई भी कंदा। सिंगिंग की तरफ क्यों नहीं आना हुआ आपका? मैं गाने नहीं गा सकती। क्यों? गाना मुश्किल है? कंपटीशन बहुत टफ है मेरा। मैं गाना नहीं गा सकती। मैं डांस आई कांट सिंग। मैं बिल्कुल नहीं गाना गा सकती। अच्छा त अनीना फिदा साहिबा, हाणे असांखे कुझु सिंधी कलाम तव्हां ॿुधायो, सवेर तव्हां ॿुधायो मेर नारायण मस्ताना, हाणे कुझु सिंधी कलाम का चूंड
तव्हांखे मां शाह साईं जो राग कोहारी मां तव्हांखे वाह, वाह, ॿुधाईंदसि माशाल्लाह, वाह वाह, त कोहारी ॿुधी करे तव्हांखे ख़बर आहे सिंध जो राग आहे बिल्कुलु ऐं बिल्कुलु। शाह साईं जो तमामु ज़बरदस्त हिकु डोमिनेटिंग राग आहे। जी, त मौजूद हाज़रीन हाणे ॿुधंदासीं राग कोहारी मां अनीना फिदा। वाह
आहिन को हारल जूं कातियूं अल्लाह आहिन को हारल जूं कातियूं ओ वडनी डारे माता दरियो वञा थी रोई रोई गुज़ार में रातियूं अल्लाह रोई रोई गुज़ार में रातियूं ओ धारा भरो चल आना भरो चल माता दरियो वञा थी रोई रोई गुज़ार में रातियूं अल्लाह रोई रोई गुज़ार में रातियूं रोई रोई गुज़ार में रातियूं तमामु ज़बरदस्त सुभान शाह साईं जो कलाम रोई रोई गुज़ारियम रातियूं कोई हारी त इन खां पहिरियां जो असां बि रातियूं ऐं ॾींहं रोई रोई गुज़ारियूं ब्रेक न वठूं त ज़रूरी आहे त ब्रेक वठूं त मोज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो स्टे ट्यून प्लीज़ डोंट गो अवे विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे अमरेली स्टील ठाहिण वारनि जिन जो चवणु आहे आपकी तरह सॉलिड ऐं GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स असां वटि शाकिर सम्राट साहब आयल आहे गामू ओ गामू साहब शाकिर सम्राट साहब असां वटि आयल आहे अदब मां छा कयां जाए वटे त लालीपॉप खाराए तू खाइयो तमामु ज़बरदस्त डांस डायरेक्टर आहिनि ओ त आहे न मां त चवां थो न अच्छा शाकिर साहब कॾहिं डांस कंदे करे अगरि पेर मुड़ी वियो आहे तव्हांजो कॾहिं ईअं ॾिठो आहे अक्सर अरे मां साईं कोरियोग्राफर आहियां मां पाण न कंदो आहियां मां सेखारींदो आहियां सेखारींदा आहियो त जेके सेखारींदो आहे उन्हनि जा मुड़ी वेंदा आहिनि त उन्हनि खे तव्हां इहो बि सेखारींदा आहियो अगरि डांस कंदे कंदे पेर मुड़ी वञे त उनखे कीअं स्टेप में कन्वर्ट कजे इहो त साईं ॿुधाए सघे थो मां त कोरियोग्राफर आहियां ज़ाहिर आहे थी वेंदो आहे लाइव परफॉर्मेंस जॾहिं थींदी आहे त माण्हू थी वेंदा आहिनि काफ़ी मिसबिहेव थी वेंदा आहिनि हिकिड़ो परफॉर्मेंस हो जंहिंमें असां स्टिक्स यूज़ कया हुआ डंडा त जेको कैरेक्टर हो विच में दीदार लाहौर फिल्म स्टार नरगिस की जो बहन त परफॉर्मेंस में हिकिड़े छोकिरो आयो उन जेकी डांग हुई मथे में हाणे जॾहिं ब्लास्ट करे छॾियो हुनखे मथे ब्लडिंग होना शुरू हो गई त ईअं थींदो आहे लॻंदो आहे अच्छा तव्हां घणो छा छोकिरनि खे डांस सेखारींदा आहियो या मर्दनि खे छोकिरियुनि में मज़ो डॉक्टर ने वठी हलो सी तो थे डॉक्टर ने वठी हल सी तो थे डॉक्टर ने वठी हला तो क्या मोते भलो अवा केर आयो हेॾे हलिया आयो असांजे घर में सही तड़को आहिनि हेॾे वरिते बीह असांजे खानदान में इहो आहे त असांजो जेको पर ॾाढो 3 साल न वेठो ताहिर साहिब ऐं जॾहिं मरण वारो वसियत करे हो त पाणी खां परहेज़ कजो अच्छा तूड़े कहिड़े खेत जी मूरिया जो पाणी पूरो डोइलो मथो ईंदो अथसि बीठे बीठे साइकिल में हवा छो था भरियो हा तव्हां साईं इहो पंप बि कोन्हे हथ में हवा कीअं था भरियो बसि मां बि पाणी में हथ बुड़ी यादि हाणे छॾियां थो पियो असांखे पाणीअ खां परहेज़ करणी आहे साईं पाणीअ खां परहेज़ वठी हलो डॉक्टर ॾे त उहो न मज़ा आहे डॉक्टर पूरो डोइलो पाणी जो मथे ते
जेकॾहिं वार तोखे धोइणा बि हुया त मथे ते कली विझे हा जीअं वार न पुसनि हा सॼो मथो पुसे लोड़ हाणे लोड़ केतिरे टाइम खां पोइ तड़को अथई हा साईं केतिरे टाइम हिनखे 7-8 महीना थिया आहिनि मिट्टी न मारी वारनि मां मिट्टी कढाइने करे तड़के वा हा कन त दादी आने कन था जो हीअं करे तो अटो त गोहे वाह वाह इहो परे पासे रो सही जानवरनि जा करतब असां ॾिठा आहिनि खोड़ पर पहिरियों दफ़ो को ॿकर थो चांहि ठाहे वाह पहिरियों दफ़ो आहे सही इहो पुट कुझु बि थींदो ई मां न वठी हलंदो मां डॉक्टर खे ॿुधायां थो ए बि त वीचंदा न पोइ हिननि खे चवंदो ते हे वेठो न असांजो होस्ट असां वारे पाणी सां वेठो हाणे हालत ॾिसोसि हे त साईं पाणी जो न आहे हे त तेज़ाब सां वेठो आहे तेज़ाब सां वेठो आहे हिकिड़े में घर भरी निकिरा है अरे ओ बा हा हेॾे वठी हल न डॉक्टर ॾे मां मुकर कहते हैं डॉक्टर वठी पाणी सां छो वेठे छा सां विझो मिटीअ सां विझो बाबा मिटी सां वेठो बाबा मां असांजी खानदान में इहा रही आहे असां पंहिंजी जेको हथु आहे उहो ज़बान सां आलो करे सिर्फ़ु मुंहं खे घुमाईंदा आहियूं वॾी ॻाल्हि आहे हा हक़ीक़त आहे तूं केरु आहे मां पाड़े जो आहियां अहिड़ा माण्हू था त तव्हां सां अहिड़ा माण्हू हूंदा अहिड़े माण्हू अहिड़ो हुयो सफ़ा उनजी ज़ाल गुम थी वई ॿाहिरि निकितो ज़ाल ॻोल्हींदो त हिकिड़ो ॿियो माण्हू साम्हूं आयो उनजी बि ज़ाल गुम थी वई पुछनि ते ख़बर छा थियो आहे मुंहिंजी ज़ाल चयनि मुंहिंजी बि गुम थी आहे चई भला तूं पंहिंजा पार पथा ॾे चइसि ड्रिगी कद जी सुहिणी अखि भली वार ड्रिगा हिन जो मुआरी खे चतो वारी खे था ॻोल्हियूं अहिड़ा माण्हू त अहिड़ा माण्हू बि मां ॿुधाए बस में ईअं बीठो रश जो ई बीठो त बस वारे ईअं ओचिते ब्रेक हयो त हे वरी छोकिरे जो वञी पेरनि में किरियो त छोकिरे चयो तमीज़ नहीं है क्या कर रहे हो चई कराची यूनिवर्सिटी से बीकॉम कर रहा हूँ खाको लॻो न अहिड़ा माण्हू हूंदा अथव साईं हिन जो भाउ वॾो हा हिन जो वॾो भाउ हिकिड़ी अखि करे ॿई अखियूं हिकिड़ी ते घुमंदो हुते चए ॿी छो नथो खोले चए जॾहिं हिकु हले थी ॿी छो ज़ाया कयां वरी अहिड़ा माण्हू हूंदा थी फिल्म पियो ॾिसे टीवीअ ते हीरे खे जेको आहे हीरो आहे न हुनखे ईअं खंघि अची वई अखियुनि जो करे त हिन वटि टीवी बंदि करे छॾी मां चयो टीवी छो बंदि कई चई ॾिसे थो किरोना वायरस लॻो पियो आहे एतिहात लाज़मी आहे हे तव्हांजो पुटु आहे हे तव्हांजो पुटु आहे न मुंहिंजो पीउ आहे सुबुह खां वठी अबो चए थो विंझण त सुठी ॻाल्हि आहे मतिलबु सफ़ाई रखिजे सफ़ाई निस्फ़ ईमान आहे विंझण त सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं हुन तड़कियो आहे त हुन में तव्हां नाराज़ छो था थियो सही हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो पोइ ट्रक जे हेठि बि अचण बि ज़रूरी आहे मसइलो इहो आहे जॾहिं असांखे परहेज़ आहे पाणी खां घणनि माण्हू खे चांहि खां परहेज़ हूंदी आहे असांखे पाणी खां परहेज़ आहे पाणी खां परहेज़ शादी कोन न आहे न राति जो सीधो ते शादी कराए भला कंबल में नथो माना डिग्री लाइ त मुंहं ते घुमायांसि छल न चङियूं शयूं ॾिसे शादी जी ज़रूरत आहे असांखे न आहे ज़रूरत शादी जी असां न कई आहे हिन महिल ताईं इहो पेट वासे माण्हू भोले वांगुरु थो नचे हाणे ॻाल्हि ॿुध तुंहिंजे पुट जो हिते तड़ न कयो आहे त पोइ तूं केतिरे टाइम खां पोइ तड़कंदो आहे मूंखे 3 साल थिया मां ॾाढे रिकॉर्ड क़ाइमु रखंदो बल्कि टोड़ींदोमांसि हेॾे ॾिस थोरो भला हेॾे ॾिसो अरे न हेॾे न ॾिस हेॾे बि ॾिस ओरे बि साण अथसि ॾिस बाबा कराए यार या शादी कराए या डॉक्टर ॾे वठी हलो सी ख़तमु करो अब हाणे छा कयां असां संग ताड़ में मां त इहो थो चवां त हिनखे विहारियूं था चांहि बांहि पीआरियूं पोइ गरम कयूंसि बाक़ी ईअं न थिए सी न हाल बसि ईअं कयो बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो सही ताहिर साहिबु तव्हां वटि ॿुधो आहे वॾा वॾा डांस डायरेक्टर आया कोरियोग्राफर आहे ज़बरदस्त मूंखे लॻे थो तव्हां बि कोई स्टेप कयो था बीठा
सही शौक़ु असांखे बि डांस जो ॾाढो मारे पुट खे सेखारे पा इन जो ई सही कुर्बान इन तां मूंखे सेखार डांस हाँ? मना कर हा पोलियो गिरा तो इन पुटे को पोलियो पिया जॾहिं त ज़रूरत पाण खे आहे अहिड़े कुअनि जा सरदार पोलियो जो मरी अॼु गामो ॿार छो अची आया होटल ते ॿार कहिड़ा वठी हे जो अथनि माई माई काथे आहे हो ॿियो होटल वारो आहे बाबा अरे ॿार हूंदा त पोइ मां जो ईंदी रहा हलो छॾ खैर छॾ न लॻो प्रोग्राम वॾो आहे 2-3 कलाक आहिनि अञा खेर फोन जा असांजी एंट्री थिए त माशाअल्लाह बहरहाल मिड़े यार एंट्री त थी वञे न मालिकनि खे ख़बर त पए हे बि हुयो प्रोग्राम हलो सही आहे वाह वाह सही ॿ बरसाति अहिड़ी ॿियूं थियूं न हेड़ा ॾेॾर खोड़ निकिरंदा बारा ईअं कयो तव्हां चरियोग्राफर खे चओ त मूंखे थोरी डांस अरे चरियोग्राफर न बाबा कोरियोग्राफर कोरियो स्पेल ॿुधाए कोरियोग्राफर स्पेल ॿुधा CH चरियो थियो न साईं पुट असांजे मथां असांजे जटा पढ़ियल पुट हा असां वटि हाँ शाकिर साहब आयल वो आहे हा बाबा आयो आहे असां ॾिठोसीं मञियोसीं माण्हू खां सवाल पुछां पियो हिकिड़ो जी, जी। शाकिर सम्राट साहब खां साईं डांस जो या रक़्स जो लिबास सां केतिरो तालुक़ु आहे छा डांस करण जे लाइ उहो मख़सूस लिबास बि पाइणु ज़रूरी आहे साईं वरी डिपेंड करे थो त फॉर्म कहिड़ी आहे कहिड़े फॉर्म सां कहिड़ो कॉस्ट्यूम आहे त कुझु जीअं असांजो फोकलोर जेका डांसिस हूंदा आहिनि कल्चरल जेका डांसिस हूंदा आहिनि मिसाल असां सिंधी डांस कयूं या पंजाबी कयूं हाणे जॾहिं झूमर हुजे या डांडिया हुजे या मटको हुजे या रासूड़ो हुजे या छेज हुजे त हुन सां हुनजो कॉस्ट्यूम बि ज़रूरी आहे न त उहो उन नमूने एक्सप्रेस न थी सघंदो जीअं असां ज़िक्र कयो रूमी रक़्स जो पोइ असां जॾहिं रूमी लिबास में कंदासीं उहा टर्किश कैप हूंदी या असां ब्रेक था कयूं या क्लासिकल था कयूं त कॉस्ट्यूम बि 50% रखंदो आहे हुनजी अहमियत आहे ज़रूरी जी ऐं कपिड़नि खां बिना का डांस आहे माना हर साईं करे पियो कलाक खां अच्छा सर जेकॾहिं फर्ज़ु कयो डांस सिखणी हुजे छा पोइ हुनजो फार्म आहे या फी आहे कुझु या बि न एडमिशन आहे छा आहे कुझु बि न आहे पेट कटाइणो पवंदो बसि छा माना हुनजो कुझु प्रोसेस हूंदो न छा त प्रोसेस आहे अकेडमी में ईंदा ॿार त हुनजो फॉर्म आहे असांजी एडमिशन ॾिसंदी आहे हुनखे त पोइ वरी लेवल ॾिसबो आहे त हुनजो डेमो क्लास थींदी आहे त कहिड़े लेवल जो आहे स्टूडेंट कुझु अॼुकल्ह अहिड़ा आहिनि जो जल्दी पाण बि सिखी ईंदा आहिनि स्कूल्स मां त जी असां सिखिया आहियूं जी तव्हां सिखियो पिया जी जी तव्हां वार्मअप पिया था थियो हा उनमें ॾिसबो आहे त लेवल कहिड़ी आहे पोइ उन हिसाब जो टीचर हुनखे रिकमेंड कबो आहे त तव्हांजी इन फॉर्म में बहितरु आहे तव्हां इन फॉर्म खे कंटिन्यू कयो त उनजो टीचर हुनखे हायर करे उन सां कंसल्ट असांखे पीउ साईं असां ॻोठु वञूं न पीउ मारे 3 सालनि खां पोइ कराची खां मोटी आयो आहे उहो बि डांस सिखी आहे अनीना फिदा साहिबा तव्हां अमेरिका में जॾहिं वियो हुते वीडियो शूट करणु रिकॉर्ड करणु हुते कुझु मुश्किलातूं त पेश आई हूंदियूं तव्हां अदा स्टार्टिंग में हितां जीअं छो जो कोविड-19 जो ख़तरो अञा ताईं वियो कोन्हे त उनजे करे असांखे टिकेट अगरि मां वरिती त उहा थ्रो यूरोप जी हुई त यूरोप एक्सेप्ट न पियो करे अमेरिका ट्रैवल करणु पोइ उहा मां वरी दुबई में चेंज कराई मां 10 कलाक उते दुबई एयरपोर्ट ते हीअं करे वेठी हुअसि बसि हिन वांगुरु मां चवां पई भला हीअं पर उते दुबई जो एयरपोर्ट वाह वाह 10 कलाक उते इंतज़ार जेको पोइ वाह वाह न ॾिसो कीअं पिया वाह वाह वेही रही चुप करे वेठी 10 कलाक इंतज़ार न बसि उते हेठि कंदो हुयो न शरीफ़ माण्हू पोइ तव्हां ज़ाया कया 10 कलाक असां चुप करे करे जनरेटर थो खोले अच्छा किना लतीफ़ा थोड़े मान निकिरी थो वञा बाबा हे चांहि हाणे केरु जली चांहि पी मूंखे सेखार भला डांस चवे थो हे जो करे थो चांहि केरु जलींदो ओ भाई हाथ में चांहि मूंखे ॾे वो पार भाई हाणे बाबा ॻाल्हि ॿुधण ॾियो हुननि साईं मां निकिरां थो छो जो मुंहिंजा हथ हाणे उता शुरू थिया वॾी महिरबानी सम्राट साहिबु ख़ुशू जो हेॾे डॉक्टर ॾे त वठी हलो कीअं सम्राट साहिबु हेॾे तोखे तव थो मलिया मां अनीना फिदा साहिबा ॿुधाए पई पंहिंजो शेयर करे पई असां सां कुझु त जीअं त वाक़ियात थिया कुझु अहिड़ा मसइला पोइ वरी 10 कलाक उते वेट करे वरी असां उतां वरी नई टिकेट ख़रीद कई ऐं मां चयो पोइ हिते मोटणो न आहे मुश्किलात अचे थी हिन खां पोइ आसानी ज़रूरी आहे छो जो ज़िंदगीअ में जॾहिं तव्हां वटि घणी मुश्किलात अचे उन खां पोइ सम्झी वञो त आसानी तमामु बहितरीनु अचण वारी आहे सो मां ट्रैवल कयो उन खां पोइ वरी पहिरियां वेझे वारे एयरपोर्ट ते लहिणो
टोलीडो एयरपोर्ट ते, पर पोइ वरी शिकागो एयरपोर्ट ते लथसि ऐं उतां वरी 4 कलाक 5 कलाक जी ड्राइव करे वरी मां वञी उते पंहिंजे मक़ाम ते पहुतसि जिथे पहुचणो हो। पोइ वरी महीनो खनि असांजूं ॻाल्हियूं थियूं उन्हनि जी फैकल्टी सां, उन्हनि जे माण्हुनि सां, उन्हनि जे प्रोफेसर सां, यूनिवर्सिटी जे डीन सां, उन्हनि सां पोइ ॻाल्हि थी। उन खां पोइ उहो राज़ी थिया माशाल्लाह महीने जी जिदोजहद खां पोइ। उन खां पोइ असां उहो सॼो किसो करे पोइ उन्हनि असांखे हिकिड़ी उन्हनि जी मेजर में जेकी उन्हनि जी फिल्म मेजर हुई गर्ल, उन असांखे ॾिननि। उन्हनि जो नालो आहे पाइपर बकली। उहो मुंहिंजे प्रोग्राम जी हेड जेको डायरेक्टर आहे ऐं असांजो उते ई PhD स्कॉलर आहे साईं सालिम खोसो साहिबु। उहो असांजो मोरो मां ई बिलोंग कंदो आहे। सो अदा कज़न बि आहे मुंहिंजो। त उन ई असांखे जेको आहे सो प्रोड्यूसर उहो असांजो थियो ऐं जेको को डायरेक्टर आहे उहो थियो। उन खां पोइ असां लोकेशन्स ते इहे सॼा कुझु करे, सर्दी एतिरी सौरभ भाई जो मुंहिंजा हथ सॼा सड़ी विया सीअ में ऐं 5 ॾींहं मां बीमार हुयसि। बुखार बि थी वियो, सभु कुझु थी वियो। कोरोना कोन थियो पर बुखार, छो जो सीअ जा असां हेराकू कोन आहियूं। पर असांखे हेड़नि ई कॉस्ट्यूम में मूंखे रहणो हो, छो जो मुंहिंजे गाने जी पंहिंजी शूट हुई ऐं मां पाण बि हुन में एज़ अ मॉडल बि मां पाण कमु कयो। पर शायदि जस उन्हनि खे हुजे जो हो बि मूंसां गॾु ईअं ई हुया। ऐं माशाल्लाह ही पहिरें क़िस्म जो गानो आहे या वीडियो हूंदो जेको असां यूनिवर्सिटी ऑफ टोलीडो ओहायो सां कोलाबरेट करे ऐं कयो, ऐं जेको सिंध जे लाइ तमामु हिकिड़े एज़ाज़ जी ॻाल्हि। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे अमरेली स्टील, जिन जो चवणु आहे आपकी तरह सॉलिड, ऐं GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। असां वटि शाकिर सम्राट साहिबु हिते मौजूदु आहे। तमामु ज़बरदस्त। अलाए असांजी चिन ठाही थी शाकिर सम्राट असां मौजूदु आहे। हलो ठीकु आहे। अनीना फिदा असां सां गॾु आहे। अनीना फिदा साहिबा माशाल्लाह तव्हां कुकिंग खां पोइ वरी सिंगिंग खां पोइ कुकिंग में कीअं अची वियो? तव्हां भिटाई दरबार जे नाले सां को रेस्टोरेंट बि खोलियो आहे? सौरभ भाई असल में मां चयो की सिंध जी हिकिड़ो त रूहानी तरीक़े सां ख़िदमत कजे, ॿी वरी जेकी पेट खां गुज़री करे उन्हनि जी ख़िदमत कबी आहे। छो जो असांजे कराचीअ में सिंधी खाधनि जो कोई एॾो ऑथेंटिक कोई बि हिकिड़ो प्लेटफॉर्म न हुयो। सो सोच में त हुयो त कुझु न कुझु कबो। सो इकोनॉमिकल मेन्यू सां गॾु या उनजे प्राइसिस सां गॾु मां खेड़ा मार्केट DHFS 5 में भिटाई दरबार जे नाले सां रेस्टोरेंट खोली आहे ऐं तव्हां सभिनि सिंधियुनि जे नाम उहा कई आहे त तव्हां अचो खाओ। हुन में सभु ऑथेंटिक ऐं ऑर्गेनिक फूड सॼो। भिटाई दरबार इहो नालो कीअं सोचियो तव्हां? छो जो भिटाई साईं जे करे सिंध आहे ऐं सिंध असांजी जिंद आहे। सो भिटाई जो अगरि नालो न मां वठी सघां हा या रखे सघां हा त उहो पोइ मूंखे न पियो लॻे त को मुंहिंजो कोई तरक़ी कंदो मुंहिंजो रेस्टोरेंट। जेके सिंधी खाधा आहिनि उते बि मिलनि था सुठा? जी तमामु ज़बरदस्त। हुन में जेके तव्हांजा असांजा सिंध जा बिह आहिनि, पली आहे, मखण, साग, बुसरी आहे, तमामु ज़बरदस्त, ऐं गुड़ जी चांहि, सिंधी कुकड़, तमामु ज़बरदस्त ऑर्गेनिक फूड। हेल्थ कॉन्शियस जगह मानो है। आप गई हैं कभी भिटाई दरबार के रेस्टोरेंट? हाँ, और आज जब भी जाके हमने वहीं जाना है अभी। साथ चलेंगे। सही है। सही है। इंडोस कबो त सुठो होटल आहे, तव्हांखे वञणु खपे ऐं सुठी मानी बि आहे। प्लस जेका हिते बैचलर रहनि था उन लाइ सुठी आहे। हेल्थ कॉन्शियस जेका माण्हू आहिनि उहा एतिरी ऑयली न आहे ऐं कोलेस्ट्रॉल जो इशू न आहे। बहितरीनु मानी आहे। सिंधी जेका ट्रेडिशनल फूड आहिनि तव्हांखे किथे मिले न मिलनि पर भिटाई दरबार में ज़रूरु मिलेगा। ऐं अनीना सां मिलणो आहे त भिटाई दरबार हलिया अचो, असां तव्हांजे लाइ हाज़िर आहियूं। रश थी वेंदी। ऐं जीअं त शाकिर सम्राट साहिबु चवंदा आहिनि त इहा आज़ाद जी शाइरी हूंदी आहे, रक़्स जेको हूंदो आहे, त जेका वरी हक़ीक़ी शाइरी थींदी आहे जेका शाइर कंदा आहिनि उन्हनि सां बि को तव्हांजो लगाव आहे? सर शाइरी एॾी वॾी सिंफ़ आहे आर्ट जी त जंहिंखां सिवा न म्यूज़िक थींदो, न सिंगिंग थींदी, न डांस थींदो। छाकाणि हीअ जेका शाइर हज़रात आहिनि हीअ लफ़्ज़ खे एॾो पिरोईंदा आहिनि, एॾो रक़्स कंदा आहिनि हिन ते त ज़ाहिर आहे शाइरी न हूंदी काई शइ न हूंदी। ऐं शाइरी वज़न क़ाइमु कंदी आहे, रिधम क़ाइमु कंदी आहे। त हिकिड़े शाइर जो कुझु मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि रक़्स ते हिकिड़ी शाइर लिखियो इक़बाल साहब त क्या इल्म इन्होंने सीख लिया। ताहिर साहब आपकी नज़र है, आप बड़ा समझते हैं उर्दू को। क्या इल्म इन्होंने सीख लिया जो बिन लिखे को बांचे हैं। वाह। क्या इल्म इन्होंने सीख लिया जो बिन लिखे को बांचे हैं। हाथ इनके चांद सितारे हैं, पैर इनके तबल तमाचे हैं। वाह वाह। एॾी हसीन शइ आहे त थोरो तव्हां इजाज़त ॾियो त मां थोरो शाइरी ॿ टे शइ सिट पढ़ां त आलम में नजूमो जवाहिर का किरदगार, आलम में नजूमो जवाहिर का किरदगार, मुझको भी गिर है शामो सहर खोलना सिखा। वाह। ही मोहसिन नकवी साहब जी आहे, दुआया शेर आहे।
ए आलम नजूमो जवाहिर का किरदार मुझको भी ग्रह शामो सहर खोलना सिखा, पलकों पे मैं भी चांद तारे सजा सकूं, मिज़ान गौहर में मुझे मिज़ान खस में मुझे गोहर तोलना सिखा। ए आलम नजूमो जवाहिर के किरदार मुझको भी ग्रह शामो सहर खोलना सिखा, पलकों पे मैं भी चांद सितारे सजा सकूं, मिज़ान खस में मुझे गोहर तोलना सिखा। जहर जायके हैं ज़बान हुरूफ के, इन जायकों में खाके शिफा घोलना सिखा। और दिल सदियों से मुब्तला है सकूतो दयार, वाह दिल सदियों से मुब्तला है सकूतो दयार में, तू रब्बे नुत को लब है मुझे बोलना सिखा। वाह 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 सर वाह। और हमारे पास भी एक न्याज नदीम साहब ने मरतब सुभान किया है ये मुंतखब शायरी। वाह, वाह, तो वाह। मैं ये पढ़ना चाहता हूँ। Please, sir, सोहा नदीम की नजर कर दूंगा। वाह अॼु तूं बि पाणी मां पियो निकिरी। हाँ सही। असल में असां मेरू मुंहिंजा शिकार माण्हू सुठियूं शयूं घटि ॾिसंदा आहियूं। भला शुक्र है सोहा सिंधी नथी समझे। नहीं इसलिए I do, मुझे समझ आती है थोड़ी नहीं थोड़ी। इसीलिए मैंने उर्दू शायरी की हाँ सही है। मुंतखब की है, मैंने इंतखाब किया है इनके लिए कि अब महफिल में किसी की आंखों में आंखें डालकर नहीं देखता, हालांकि चोरी की है न कोई और गुनाह, सिर्फ तुम्हें ही बदनामी से बचाने के लिए बातें करते वक्त नज़र नीची रखता हूँ। तुम नहीं जानते ये गज़ब के लोग हैं, गज़ब ढाते हैं, मेरी आंखों में तेरा नाम पढ़ लेते हैं, कहीं रुसवा न कर दो। वाह वाह। अरे थैंक यू Thank you. असांजे बि शाइर चवे थो हा त चवे थो त किटी तूं खा मिटी, हा किटी तूं खा मिटी, मां खावां पलो मस्जिद में तॾो अलाह साईं वॾो। वाह हर कमकार में बचार मजबूरियों, हर कमकार में बचार मजबूरियों, कीड़े प्यार में हजार मजबूरियों, कीड़े प्यार में हजार मजबूर, हर कमकार में बचार मजबूरियों, हर कमकार में बचार मजबूरियों, कीड़े प्यार में हर कमकार में बचार मजबूरियों, हर कमकार में बचार मजबूरियों, कीड़े प्यार में हजार मजबूरियों, कीड़े प्यार में हजार मजबूर। वाह वाह वाह। असां शाकिर सम्राट साहब ही असांजे पाड़े में रहंदा आहियूं उस्ताद खान साहब, ऐं भीम प्लास ॾाढो सुठो ॿुधाईंदा आहिनि। भीम प्लास राग में ॿुधाईंदा वाह, भीम प्लास आहिनि उस्ताद। ॿुधो भीम बाबा। प्लास भीम क्लास भीम प्लास भीम प्ला प्लास 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 भीम 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 प्लास 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 भीम 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 प्लस भीम प्लास भीम प्लास भीम ऐं ही वाहिद असांजा गुलकारनि जेके सिंगिंग सां गॾु डांस बि कंदा आहिनि, ॻाईंदा ॻाईंदा बि जी, डांस जी। कंदा आहिनि। ईअं न कर गामो खे शर्म थो अचे न कर। वो गानो भीम प्लास काथे आ कामू अब अहिड़े बीठो आहियां ॾखण खां ओलह जी पासे ॾांहुं। ओलाए पासे का वाह वाह मुकाबलो करायो जा ख़बर पइजी वञे। अच्छा असां वटि तव्हां ज़बरदस्त सिंगर वेठी आहे अनीना फिदा। वाह वाह अनीना साहिब वेठी आहे। अनीना फिदा आई आहे। अनीना साहिब कहिड़ा हाल तो ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे? हे न आहे हाय बाबा शाकिर सम्राट आई शाकिर? कोरियोग्राफर आहे। सर सर शाकिर साहब कहिड़ा हाल अथव? अरे बाबा इहा सोहा आहे मॉडल आहे, मैडम होॾां वेठी आहे अनीना। शाकिर शाकिर सही 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 बिस्मिल्लाह ज़बरदस्त यार माशाल्लाह बेहतरीन नौजवान आहे शाकिर सम्राट साहब। हेॾे न वञो साईं, अनीना फिदा साहिबा वेठी हाँ अनीना फिदा साहिब ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे? तव्हां ख़ुशि आहियो अनीना साहिब? हेॾे न आहे बाबा पुठियां आहे त। होॾे वेठी आहे वकील न कहिड़ा हाल अच्छा हेॾे छपकोरी थी ॾींहं जो ख़बर पए थी राति जो दीदे ई नथी पए। वाह 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 उस्ताद जी जी राग गोरखपुरी मां कुझु ॿुधायो। गोरखपुरी स्टेशन ते न ॿुधाइजा। गोरख हिल स्टेशन राग गोरखपुरी
राग गोरखपुरी राग गोरखपुरी पूरी 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 गोरखपुरी हलवा पुरी ए राग गोरखपुरी राग गोरखपुरी राग गोरखपुरी या गोरखपुरी अनीना फिदा साहिबा वाह जो गोरखपुरी ॿुधायो अथव तमामु ज़बरदस्त यानी राग भी ॻाइनि था ऐं डांस भी कनि था मॉडलिंग भी सही बिल्कुल मॉडलिंग भी उस्ताद हो जेको ॿुधाईंदा आहियो उस्ताद था यकीन के आएंगी ये राह कभी वाह अच्छा अच्छा सही चुको असांखे चवणो आहे वाह वाह हा चयो साईं था यकीन के था आए यकीन था यकीन के आएगी रात वाह साईं वाह पंज टुकड़ा लठ जा वाह रे वाह 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 इहो राग राग के साईं बाक़ाइदे चढ़ी चेल था वञो राग जी बाक़ाइदे राग ही चेल तो बने वे बाबा खां वे रा वे उस्ताद खान साहब वे तमामु ज़बरदस्त अच्छा कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे अनीना फिदा जीअं तव्हां सिंगर आहियो या कॉमेडियन आहिनि असांजा दोस्त असां सां मिलंदा आहिनि त चवंदा कॾहिं थोरो खिलायो को लतीफ़ो ॿुधायो या सिंगर मिली वियो त चवंदा आहिनि त को कलाम ॿुधाए वठो कॾहिं शाकिर साहब तव्हां सां ईअं थियो कोई मिले फैन तव्हांखे थोरो ॿ टे ठुमका हणी ॾेखारे ईअं चवंदा हूंदा फैन लाइ ऑलवेज़ माण्हू आर्टिस्ट हूंदो आहे हाणे छा थियो जो मां एयरपोर्ट ते हुउमि मां अचां पियो किथां त मूंखे हिकिड़ो माण्हू मिलियो ऐं मां आयो आहियां के सीरियस इशू मां बाबा जी तबियत सही न हुई बाबा जो अटैक थियो हाणे मां जॾहिं आयो आहियां एयरपोर्ट मां त माण्हू मिलियो त यार आप कितना सीरियस आ रहे हैं मुझे यार ये तो आज मेरे अब्बू का प्रॉब्लम है वरना आपको पता है मैं तो डांस करता हुआ उतरता हूँ एयरपोर्ट वाकई इहो थींदो आहे न जी हाणे मां सवेर फरमाइश कई उस्ताद खान साहब वारनि खां त हिन राग मां कुझु ॿुधायो हिन राग मां कुझु ॿुधायो तव्हां सां बि इहो थींदो हूंदो बीठे बीठे कुझु झुंगारे त ॾेखारियो ज़रूरु चवंदा आहिनि ऐं करिणो पवंदो आहे छो जो वरी इहो बि ॾिसबो आहे की अॻियां वाक़ई सीरियस ॿुधण वारो आहे त पोइ बिस्मिल्लाह कबी आहे उनखे ॿुधाइण में दिलि बि चाहींदो आहे बाक़ी ठला त तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे मां भोजपुरी भोजपुरी कलाम ॿुधाए सघे थी तव्हां बाबा ॿुधायो अच्छा चवंदा आहिनि त राग ॻाइण महिल अक्सर असां सिंगर ॾिठा आहिनि त पहिरियां मानी न खाईंदा आहिनि जी चवंदा आहिनि मानी बाद में खाईंदा परफॉर्मेंस करण जी जी छा इहो ज़रूरी हूंदो आहे त मानी पहिरियां न खाइजे ईअं न आहे छो जो तव्हांजो अगरि स्टमक फुल हूंदो आहे त पोइ तव्हांजी जेकी पेट वारी आवाज़ सीने वारी आवाज़ उहा सही न निकिरी सघंदी आहे उनजे करे ज़रूरी आहे की तव्हां थोरो बुख रखी करे माना जेके आहिनि उन जा रूल्स एंड रेगुलेशन्स त इहे ई आहिनि की तव्हां माना फुल सेर थी करे न ॻाए सघंदो कॾहिं डांस लाइ बि इहो ज़रूरी हूंदो आहे ख़ाली पेट हुजे ज़ाहिर आहे छाकाणि डांस जो तालुक़ु स्टेमिना सां आहे मूवमेंट आहे तव्हांजी बॉडी पूरी इन्वॉल्व आहे तव्हांजो वजूद इन्वॉल्व जॾहिं तव्हां मानी खाए फुल ढो कंदव त तव्हां उन लेवल ते 100% पंहिंजे बॉडी गेस्चर्स जेका आहिनि उनखे यूटिलाइज़ न करे सघंदव त तव्हांखे नॉर्मली हुजे त तव्हां पंहिंजी परफॉर्मेंस बि ॾेई सघो एनर्जेटिक फूड खाओ तव्हां भली पर मानी ऐं फुल न थियो जीअं तव्हां ॾिठो न सवेरे बुख ते कहिड़ा टपा ॾिना हिननि बुख ते ॾिना अच्छा डांस में गोभी खाइणु लाज़मी आहे बाबा गोभी खाइणु लाज़मी न आहे पर गोभी किशन खाइणु लाज़मी आहे आख़िरी कुझु लम्हा आहिनि शो जा त असां आख़िर में पुछंदा आहियूं पंहिंजे महिमाननि खां त शो में अची कीअं लॻो तव्हांखे अनीना फिदा तव्हां त ॿीहर बि आहियो तव्हां हाणे त मुंहिंजे ख़्याल में शिकायत न कंदो त असांखे टाइम न ॾिनो तव्हां घणो न दादा लास्ट टाइम बि तव्हां माशाल्लाह ज़बरदस्त टाइम ॾिनो ऐं मूं जहिड़े नंढे आर्टिस्ट खे तव्हां एॾी ज़बरदस्त सीट ते विहारियो तव्हांजी लख एहसाननि ऐं तव्हां सां हमेशह अची करे मज़ो ईंदो आहे सिंध जो पहिरियों जेको असांजो लाफ्टर हाउस आहे हिकिड़ो शो आहे जेको तमामु उनजी वॾी पज़ीराई थींदी आहे जिथे किथे मां हिन जो हिसो अगरि आहियां त मां ख़ुशि नसीब आहियां वाह ज़बरदस्त सोहा नदीम साहिबा आप आई हमारे शो में थैंक यू सो मच गामू से मिलके कैसा लगा बहुत अच्छा लगा बहुत अच्छा लगा सेम टू यू यानी आपने आपसे भी मिलके मुझे बहुत अच्छा लगा खास करके मुझसे खास करके आपसे मिलके और आपसे भी यानी इस पे गाना भी है ना तुमसे मिलके शाकिर सम्राट साहब कीअं लॻो शो में अची तव्हां सर थैंक यू वेरी मच तव्हां मौक़ो ॾिनो ऐं तव्हांजो वाहिद प्रोग्राम आहे जो माशाल्लाह ग्लोबली वायरल आहे जेतिरे बि असां जेका ओवरसीज़ आहिनि पाकिस्तान में स्पेशली सिंधी माण्हू जेका रहंदा आहिनि
यूरोप में यूके में तव्हां ॾिठो हूंदो इन शो खे ॾिठो वेंदो आहे ऐं तव्हां माण्हुनि खे ख़ुशि कंदा आहियो कॉमेडी कंदा आहियो तव्हांजा जेका माण्हू आहिनि ऐं तव्हां प्लस एंटरटेन बि कंदा आहियो ग्रेजुएट बि कंदा आहियो वाह वाह तव्हां ॻाल्हियूं ॿुधाईंदा बि आहियो सम्झाईंदा बि आहियो सिंधी रंग खे तव्हां प्रेज़ेंट कंदा आहियो सॼे पाकिस्तान में सिंध में अलाह साईं तव्हांखे अञा हिमत ॾे अञा तरक़ी ॾे तव्हांखे अञा तव्हांजो कमु वधे त माण्हू खिलनि इहो दौरु अहिड़ो आहे तव्हांखे ख़बर आहे कोविड आहे माण्हू ई परेशान आहिनि पर तव्हां माण्हुनि खे 2 मिंटनि लाइ खिलाईंदा आहियो इंजॉय कराईंदा आहियो त इहो तव्हां वॾो कमु करे रहिया आहियो तव्हां असांखां घणी ख़िदमत करे रहिया आहियो सो मां इंडोर्स कंदुमि तव्हां हिननि खे सभिनी खे ॾिसो ऐं तव्हांजी सॼी टीम लाइ क्लैप्स ऐं इहे ई ताड़ियूं जारी रहंदियूं यानी ताड़ियुनि में असां अनीना फिदा खां आख़िर में तमामु बहितरीनु हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं इन ई ते असांजे शो जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो त इनशाला ईंदड़ हफ़्ते वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी अहिड़नि ई कंहिं बहितरीनु महिमाननि सां गॾु लाफ्टर हाउस में ऐं हाणे अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अनीना फिदा निसा गमा गमा पा मा पा ने सा सा नी दा पा मा पा मांगा रे सा रश के बाते से आ रश के तारी के शब हो न जा जुल्फे दुता खुशनुमा खुशनुमा रश के बाते से आ रश के तारी के शब्द रश के बाते से आ रश के तारी के शब्द हुन जा जुल्फे दुता खुशनुमा खुशनुमा रश के बाते से आ रश के तारी के शब्द हुन जा जुल्फे दुता खुशनुमा खुशनुमा अल्लाह अल्लाह जबी ज़ोफ़िशा ज़ोफ़िशा अल्लाह अल्लाह जबी ज़ोफ़िशा ज़ोफ़िशा जलवागर या खुदा रश के बाते से आ रश के तारी के शब ज़िलज़िला ज़िलज़िला हुन जी रहक नज़र ज़िलज़िला ज़िलज़िला हुन जो ताबे निगाह फैसला फैसला रश के बाते से आ रश के तारी के शब हुन जा ज़ुल्फ़े दुता खुशनुमा खुशनुमा अल्लाह अल्लाह जबी ज़ोफ़िशा ज़ोफ़िशा जलवागर या खुदा रश के बाते से आ